अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में जी शुरूआत कयूं था चूंडुनि जे हवाले सां। 16 अक्टूबर ते मुल्क जे क़ौमी सिम जे 7 तकनि ते ज़मनी चूंडूं थियनि पियूं, जंहिंमां 2 तक जेके आहिनि उहे सिंध जी राजधानी कराची में आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो तक जेको आहे NA 237 जेको मलीर में आहे, जॾहिं त ॿियो तक NA 239 कोरंगी वारे इलाइक़े में ज़िले में आहे। हिन तक चूंडुनि जी अहमियत इहा बि आहे त इन्हनि 7 जे 7 क़ौमी सिम जे तकनि ते PTI सरबराह इमरान ख़ान पाण उम्मीदवार बीठल आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ बि जेके उम्मीदवार आहिनि उहे काफ़ी हैवी वेट आहिनि। जेकॾहिं पाण KPK खां शुरू कयूं त उतां जेको आहे जेको 4 सदा वारो तक आहे, उतां ML वली ख़ान जेको असफंदियार ख़ान जो फर्ज़ंद आहे उहो बीठल आहे, जॾहिं त पेशावर वारो तक जेको आहे उते इमरान ख़ान जे मुक़ाबले में हाजी ग़ुलाम अहमद बिलोर जेको ANP जो तमामु सीनियर अॻुवान आहे उहो बीठल आहे, जॾहिं त फैसलाबाद जे तक ते इमरान ख़ान जे मुक़ाबले में आबिद शेर अली बीठल आहे। ईअं जेको आहे मलीर जे तक ते अब्दुल हकीम बलोच साहब बीठल आहिनि। त इहे हैवी वेट्स जेके आहिनि उहे पंहिंजनि तकनि जा, पंहिंजनि इलाइक़नि जा, उन्हनि सां इमरान ख़ान खे मुक़ाबिलो करिणो पवंदो। 16 तारीख़ जा नतीजा कहिड़ा निकिरंदा, छा जेके पंजाब जे अंदरि जेके ज़मनी चूंडूं थियूं गुज़िरियल भेरे ईअं थींदो या हिन भेरे नतीजा के डिफरेंट हूंदा, इहो सॼो जेको आहे ज़ाहिर आहे सॼी पाकिस्तान जी मीडिया जी फोकस इन्हनि 7 तकनि ते आहे। इमरान ख़ान सुभाणे कराची में जलसो करण जो बि ऐलान कयो आहे। बहरहाल पाण कोरंगी खां शुरू कयूं था। कोरंगी जे NA 239 तक जी छा सूरत हाल आहे, उनजा हाल वाल वठण लाइ असां राब्तो कयो आहे धरती TV नेटवर्क जे सीनियर रिपोर्टर जनाब शबीर लाशारी साहब सां। शबीर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम फयाज़ साहब। शबीर लाशारी साहब, ॿुधाइजो NA 239 कोरंगी वारी सीट जे हवाले सां छा तफ़सील आहिनि तव्हां वटि? जी बिल्कुल फयाज़ साहब, जीअं तव्हां इंट्रो में ॿुधायो त कराची जा 2 तक जेके आहिनि उन्हनि ते चूंड थियण वञे पई 16 अक्टूबर ते, जंहिंमें 2 तक उन करे अहमियत जा हामिल आहिनि जो उन्हनि 2 तकनि ते 2018 जी जेका आम चूंडूं हुयूं जेके उन्हनि में PTI जा कैंडिडेट जेके आहिनि उहे वरी अक्सरियत सां खटी आया हुआ ऐं उन्हनि क़ौमी असेंबली में जॾहिं इज्तिमाही तौर ते इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त उन्हनि जी इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियण खां पोइ 16 अक्टूबर ते इहा चूंड थियण वञे पई। कोरंगी जो ही जेको तक आहे NA 239 उन ते PTI जो MNA हुयो अकरम चीमा, उन रिज़ाइन कयो। उनखां पोइ हिन वक़्तु जेको टफ मुक़ाबिलो आहे उहो MQM ऐं PTI जे विच में आहे। PTI जे तरफ़ां इमरान ख़ान पाण उम्मीदवार आहे, जेतोणीकि MQM जो जेको उम्मीदवार आहे उहो को एॾो नॉन नाहे, अननोन आहे, पर उन बावजूदि MQM जी जेका पोज़ीशन उन करे बि मज़बूत ॿुधाई पई वञे, छाकाणि त जेका इतिहादी सरकार आहे PDM में शामिल जेके जमायतूं आहिनि उन्हनि इहो फ़ैसिलो कयो हो त जेके ज़मनी चूंडूं आहिनि या नंढियूं चूंडूं आहिनि उन्हनि में उन पार्टी जो उम्मीदवार सभिनी पार्टियुनि जो गॾियल उम्मीदवार हूंदो जंहिं 2018 जे चूंडुनि में 2nd पोज़ीशन हासिल कई हूंदी। तंहिंजे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, ANP समेत, JUIFA समेत सभई पार्टियूं जेके आहिनि उहे इन जी हिमायत में आहिनि MQM जे उम्मीदवार में। होॾां इमरान ख़ान पाण मैदान ते लथल आहे। हीउ तक जेको आहे शाह फैसल सब डिवीज़न जो तक। शबीर, इहो तव्हां खां असां तफ़सील वठूं था, नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जेको गुज़िरियल भेरे इहा जेका इलेक्शन थी हुई उन में PTI जा उम्मीदवार 69,147 वोट हासिल कया हुआ, जॾहिं त MQM जे उम्मीदवार 68,811 वोट हासिल कया हुआ। तक़रीबन जेकॾहिं ॻाल्हि कजे त 700 वोटनि जो मार्जन हुयो, जंहिं ते इहा सीट MQM जे सोहेल मंसूर ख्वाजा लूज़ कई हुई। शबीर, असां सां लाइन ते रहिजो। असां हिन वक़्तु मलीर वारे तक जा इब्तिदाई तफ़सील वठूं था। असांखे जॉइन कयो आहे डिस्ट्रिक्ट मलीर धरती TV जे रिपोर्टर जनाब ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो साहब। चांडियो साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम फयाज़ साहब। चांडियो साहब, छा तफ़सील आहिनि NA 237 मलीर सी वारी तक जा? जी फयाज़ साहब, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 237 जेका NA मलीर जो तक आहे उनमें जेको आहे पीपल्स पार्टी ऐं PTI जो जेको आहे वॾो मुक़ाबिलो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच जेको आहे उनजे जेके इमरान ख़ान
जे मुक़ाबले में बीठल आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2018 वारे इलेक्शन में अब्दुल हकीम बलोच जेको पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे उनजे मुक़ाबले में पीटीआई उम्मीदवार जमील कैप्टन जमील हुयो, जंहिं जेको आहे सो 32,000 ऐं कुझु समथिंग उन वोट कया, जॾहिं त पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच जेको आहे सो 31,000 वोट ऐं कुझु समथिंग कया, जंहिंमें तक़रीबन मार्जिन जेको 1200-1300 वोटनि जो हुन खां पोइ जेको आहे सो कैप्टन जमील पीटीआई जो जेको आहे सो उम्मीदवार सूबे वारो थियो, जॾहिं त पीपल्स पार्टी जो इल्ज़ाम हो त जेको आहे सो हीउ 3 ॾींहं बाद में जेका हिन रिज़ल्ट ॾिनी आहे उन में धांधली कई वई आहे ऐं असांजो जेको आहे सो उम्मीदवार हकीम बलोच खे जेको सो उहो हथरादू हारायो। जॾहिं तव्हां ॿुधाईंदा रहूं त मलीर में जेको सो 5 PS ऐं 3 NA आहिनि, जॾहिं त हुन में तमामु जेके 2 NA आहिनि उन में जेको आहे पीपल्स पार्टी जा जेको उम्मीदवार सुबारा थिया, जॾहिं त पीपल्स पार्टी जेके 5 PS उन में बि जेको आहे पीपल्स पार्टी जा ई जेको उम्मीदवार सुबारा थिया, जॾहिं हिकिड़ी सीट जेका आई उहो पीटीआई जेको आहे सो उन सूबो हासिल कई, जंहिंमें कैप्टन जमील जेको आहे सो 32,000 कुझु समथिंग वोट कया, जॾहिं त जेको आहे सो अब्दुल हकीम बलोच जेको पीपल्स पार्टी जेको उम्मीदवार हुयो उन जेको सो 31,000 ऐं कुझु समथिंग वोट कया, जिन में जेको तक़रीबन 1200-1300 वोटनि जो फ़र्क़ु हुनजी लीड ते जेको आहे हिननि कढियो। हाणे बि जेको सूरत हाल खे तव्हां ॿुधायूं त उन दौरान 2018 में जेको आहे नून लीग जो अलॻि उम्मीदवार हुया ऐं एमक्यूएम जो बि जेको अलॻि उम्मीदवार आहे। हाणे जेको आहे सो जेको नून लीग जो कादर बश कलमती आहे उहो पीपल्स पार्टी जे हक़ में जेको आहे विथड्रॉ थियो, जॾहिं त एमक्यूएम जो हींअर हुननि जो उम्मीदवार कोन्हे, उहे बि हिननि जी पीपल्स पार्टी सपोर्ट करनि, जॾहिं त ॿियूं जेको तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो जेको आहे सो उम्मीदवारनि सां गॾोगॾु जेके आज़ाद उम्मीदवार उन्हनि हिसो वरितो आहे। पर मुक़ाबिलो जेको दिलचस्प मुक़ाबिलो उहो पीटीआई ऐं जेको पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अब्दुल हकीम आहे। जॾहिं तव्हां ॿुधायो त पीटीआई जो उम्मीदवार पाण इमरान ख़ान पाण यादव जेको तमामु सीटनि ते बीठल आहे, हिते बि उहो ई बीठल आहे, पर पीपल्स पार्टी तव्हांखे ॿुधायां त मलीर जेको ज़िलो आहे उहो पीपल्स पार्टी किलो सरबो आहे। हींअर बि पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जेके आहिनि उहे पूरो उम्मीद आहिनि त हीअ जेका पीपल्स पार्टी सीट हुई ऐं जेको आहे 2018 में धांधली त जेको ही पीटीआई हवाले कई वई ऐं हाणे जेको आहे असां पंहिंजे जेके इलेक्शन जेका थींदी उहा फेयर थींदी ऐं असांजी जीत असांजी यकीनी थींदी ऐं उनमें हवाले सां ही तमामु घणा मुतमिन आहिनि। अच्छा शबीर, गुज़िरियल भेरे जेके नतीजा आया हुआ जीअं असां ॿुधायो त 69,000 पीटीआई जो उम्मीदवार 69,100 खया हुआ, जॾहिं त एमक्यूएम पाकिस्तान जो उम्मीदवार 68,811 वोट खया हुआ। पर टियों नंबर उते जेको आयो हुयो टीएलपी जो आयो हुयो, जंहिं 30,000 वोट खया हुआ। एमएमए जो उम्मीदवार 12,200 ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार बि लॻभॻि 12,000 यानी 11,800 वोट खया हुआ। त हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी जीअं तव्हां ॿुधायो त उहो फ़ैसिलो थियल आहे, एमएमए शायद इहो करे, पर टीएलपी जे उम्मीदवार जी टीएलपी जी छा पोज़ीशन आहे हिन तक ते, छाकाणि त उहे बि 30,000 वोट काफ़ी वॾो नंबर ऑफ वोट्स आहे। बिल्कुलु फयाज़ साहब, 2018 जे आम चूंडनि में असां ॾिठो त कराची में टीएलपी वॾी पार्टी थी उभरी वोटनि जे हवाले सां, ऐं लियारी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन कराची जे मुख़्तलिफ़ तकनि ते जेको वोट कयो उन में टियों नंबर किथे किथे ॿियों नंबर किथे टियों नंबर टीएलपी जा उम्मीदवार जेके आहिनि उहे आया। लियारी में त जेको आहे उन्हनि 2 सीटूं जेके आहिनि खयूं बि आहिनि, हिकिड़ी जेका आहे ओलह ज़िले में खई आहे। बहरहाल कोरंगी ज़िले में जेको वोट बैंक आहे उहो इहो एमक्यूएम जो जेको आहे अक्सर रहियो आहे। हिते डीएमसी यानी मकानी चूंडूं जेके 2015 में थियूं त बि डीएमसी कोरंगी जेका आहे उहा एमक्यूएम वटि हुई, उनजो चेयरमैन एमक्यूएम हुयो। हिन भेरे बि टीएलपी जो जेको तव्हां ॿुधायो पिया त यकीनन टीएलपी 3 नंबर ते ज़रूरु ईंदी। 3 नंबर ते जेको वोट बैंक हूंदो या आहे उहो टीएलपी जो आहे, छाकाणि त हिन भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, जमायत उलमा इस्लाम, मौलाना फज़ल रहमान या ॿियूं जेके हिकु ॿ ॿियूं मज़हबी पार्टियूं जेके पीडीए में शामिल आहिनि, उन्हनि सभिनी जी जेका सपोर्ट आहे उहा एमक्यूएम खे आहे। उन करे हीउ जेको मुक़ाबिलो हूंदो उहो कांटे जो मुक़ाबिलो हूंदो। जीअं तव्हां अॻु में ॿुधायो त 2018 में बि 700 वोटनि जो मार्जन हो जंहिं तां एमक्यूएम जो उम्मीदवार हाराए वियो। तंहिंजे करे हिन भेरे हीउ दिलचस्प मुक़ाबिलो आहे। ऐं ॿियो जेको डायनामिक्स हाणे चेंज थियो आहे कराची में, जेको गवर्नरशिप वारो मामिलो आहे उहो एमक्यूएम जे हवाले थी वियो ऐं एडमिनिस्ट्रेटर कराची जे हवाले सां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी विलिंग आहे, सिंध सरकार विलिंग आहे त इहा सीट जेका आहे एमक्यूएम जी आहे। जेकॾहिं जेसि ताईं इलेक्शन नथी थिए तेसि ताईं जेकॾहिं एमक्यूएम चाहे त असां एडमिनिस्ट्रेटर उन्हनि जो बि लॻाए सघूं था। त
त इहो MQM जो जेको वोट बैंक विखिरियल हुयो उन में हिकु दफ़ो ॿीहर वोटर में साह पियो आहे MQM जे हमदर्दनि में हिकु दफ़ो ॿीहर ईअं सम्झो त एनर्जी मतिलबु इहा ॻाल्हि त तय थी त TLP हिते पंहिंजो टियों जेको उमेदवारु हूंदो जेको उहो TLP अञा ताईं ॿिन्ही धुरियुनि मां न PTI सां न MQM पाकिस्तान सां या हुते जेको आहे को उन सां न कयो आहे पंहिंजो एग्रीमेंट न कयो आहे। न बिल्कुलु हिन वक़्तु ताईं इहा ई ख़बरूं आहिनि त TLP जो उमेदवार उते मुक़ाबले में आहे ऐं टफ मुक़ाबिलो आहे। अच्छा शबीर हिकिड़ो मामिलो मां सम्झणु चाहियां थो त इहो पोइ वरी ग़ुलाम मिर्ज़ा ॾे बि हलूं था उनखां बि इहो सम्झंदासीं त हीउ जेको पीपुल्स पार्टी जा मिसाल तौरु तक़रीबन 12,000 वोट हुया गुज़िरियल पंहिंजो इलेक्शन में MMA जा 12,200 वोट हुया छा इहे हाणे ट्रांसलेट थी सघंदा MQM जो उमेदवार जी हिमायत में छाकाणि त जेको ॻोठनि वारा तक आहिनि उते त इहो थींदो आहे त राज बिरादरियूं उन जे हिसाब सां उहे तक जेको आहिनि उहे जो उहे वोट ट्रांसलेट जॾहिं बि उहो थींदो आहे हिमायत उहे ट्रांसलेट थींदा आहिनि छा हिते शहरी इलाइक़नि में बि ईअं थींदो त उहे जेके पीपुल्स पार्टी जा वोट आहिनि उहे एॾा लॉयलिस्ट हूंदा ऐं उहे ओॾे तवाज़ुन सां निकिरी वरी ईंदा अची वोट कंदा MQM वारे खे। शाह साहब उनजो हिकिड़ो मिसाल असां वटि ताज़ो NA 245 ते जेका इलेक्शन थी उनजो मिसाल असां वटि मौजूदु आहे ऐं उनमें MQM जो उमेदवार हाराए वियो उनमें जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻुवाननि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणो हो त असां त पार्टी जे फ़ैसिले खे लबेक कयो कराची जा जेके उन्हनि जा अॻुवान पर असांजो जेको वोटर आहे पीपुल्स पार्टी जो जेको वोटर आहे ख़ासि तौर ते इन ओभर ज़िले में जेका डॉक्टर आमिर लियाकत वारी सीट हुई उते उहो ॿाहिरि न निकितो उन MQM जे उमेदवार खे वोट न कयो छाकाणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी पंहिंजो उमेदवार MQM जे उमेदवार जे हक़ में विहारे छॾियो फ़ैसिलो छलो तंहिंजे करे उहो जेके NA 245 जूं जेके चूंडूं हुयूं या जेको उते नंढी चूंड थी आहे उनमें त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो वोटर बकौल पाकिस्तान पीपुल्स पार्टी कराची डिवीज़न जे अॻुवाननि जे त उहो ॿाहिरि न निकितो उन वोट न कयो MQM खे पर छाकाणि त कोरंगी जी जेका सूरत आहे उहो थोरो चेंज ज़रूरु आहे उते जेको वोटर आहे उहो वधीक उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे MQM सां वधीक उनजो जेको आहे उहो लह विचड़ रहियो आहे जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी बि उनजी सपोर्ट करे थी त यकीनन कुझु फ़ाइदो ज़रूरु थींदो पर 12,000 वोट जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो पूरो वोट उनखे मिलणु मुश्किल आहे। अच्छा मज़हबी जमातुनि जो वोट जेको MMA जो 12,000 वोट हुयो उहो केतिरो ट्रांसलेट थी सघंदो? MMA जो जेको आहे 2018 में जमायत इस्लामी MMA में शामिल हुई उनखां अलावा ॿियूं पार्टियूं उनमें शामिल हुयूं तंहिंजे करे उन MMA मां तव्हां जमायत इस्लामी जो वोट कढी छॾियो जमायत इस्लामी जो जेको वोटर आहे उहो वोट पंहिंजे जमायत इस्लामी जे जेको आहे उमेदवार खे ई कंदो बाक़ी जेको ॿियूं पार्टियूं बचनि थियूं जेके PDF में था ॾियनि उहो वोट ज़रूरु MQM खे वेंदो। अच्छा पंहिंजो ग़ुलाम मिर्ज़ा तव्हांजे इलाइक़े में छा सूरत हाल आहे त हीअ जेके जोड़ तोड़ जी सूरत हाल जीअं ॿुधाई पए त PDM जे जमातनि फ़ैसिलो कयो आहे अॻे भेरे जेको 18 में जेके चूंडूं थियूं हुयूं 3 नंबर ते PMLN जो ज़ैन अंसारी साहिबु आयो हुयो जंहिं 14,000 वोट कया हुया PMLN जो वोट उनखां अलावा MQM पाकिस्तान जो वोट 11,000 इहो छा पीपुल्स पार्टी जे किटी में पवंदो अब्दुल हकीम बलोच जी हिमायत में ईंदो या इहो वोट विखिरजी वेंदो? जेको नून लीग जो वोट आहे ज़रूरु उहो हिनखे अब्दुल हकीम बलोच ते पवंदो छो त हुनजो जेको आहे अॻु में उमेदवार जेको बीठल हो कादर कलमती आहे हितां जेको नून लीग जो जेको मलिक जो जेको उहिदेदार आहे उहो बि कादर कलमती बलोच आहे जीअं त हकीम अब्दुल हकीम बे बलोच आहे उन हवाले सां जेके नून लीग जो वोट आहे उहो त जेको आहे थोरो घटि थी सघे थो पर उहो टोटल वोट उनमें पीपुल्स पार्टी पइजी सघे पर जेको MQM जो वोट आहे जॾहिं MQM हिमायत ज़रूरु कई आहे पर MQM जो वोटर जेको आहे केतिरो निकिरे थो ऐं केतिरे सचाई सां जेको पीपुल्स पार्टी वोट कास्टिंग थिए थी उहो ॿियो मसइलो आहे पर हींअर जेको हालांकि हिते जेको TLP जो बि उमेदवार आहिनि TSP जा बि उमेदवार आहिनि DO समेत 11 जेको आज़ाद उमेदवार आहिनि पर उनमें जेको आहे हींअर ज़ाहिरी तौर ते ॾिठो थो वञे त हिन में PTI ऐं पीपुल्स पार्टी जो जेको आहे उन मुक़ाबिलो आहे पर पीपुल्स पार्टी हिन दफ़े ॾाढो मुतमैन आहे जो हुते ॾिठो त असांखे नून लीग पारां बि हिमायत आहे जॾहिं त MQM पारां बि असांखे जेको आहे हिमायत आहे ऐं काफ़ी बिरादरनि जी बि जेको असां सां उन्हनि जा हिमायत में बीठल आहिनि ऐं यकीनन हीअ सभु असांजी थींदी ऐं उन्हनि जो इहो बि त 2018 वारी इलेक्शन में असां दादरी त हीअ सीट जेको आहे PTI खई ऐं ज़ोरी सीट जेको आहे कैप्टन जमील खे ॾिनी वई जॾहिं त असां उन दौरान खटल वियासीं पर हींअर असांजी जेका आहे जीत आहे उहा यकीनी आहे
हिन भेरे जेको आहे सो हितां जो बहिराड़ी वारो वोट आहे उहो बि जेको आहे पीपल्स पार्टी खे पए थो, कुझु जेको शहर जे लॻो पर ख़ासि जेको आहे हिननि खे अच्छा, हाणे पीपल्स आख़िरी सवाल तव्हां ॿिन्ही पंहिंजो सहाफ़ियुनि खां पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में तव्हां जेको पंहिंजो जेका तव्हांजी सहाफ़ती अखि आहे उहा छा पई महसूसु करे त सुभाणे वारो इमरान ख़ान जो जलसो उनजो छा इम्पैक्ट पवंदो, केतिरो PTI खे फ़ाइदो पवंदो, छाकाणि त इमरान ख़ान ख़ुदि उम्मीदवार आहे ऐं जलसो करे थो ऐं ज़ाहिर आहे सुभाणे इन्हनि ॿिन्ही तकनि जा माण्हू बि उते ज़रूरु हूंदा मौजूदु। गुलाम मुर्ज़ा फैज़ब जी त मलीर मां पहिरियां बि जेको PTI जे तरफ़ां हितां जेके आवाम जेके निकिरनि जी उहा घटि निकिती आहे न। हमेशह जॾहिं बि वॾा प्रोग्राम ज़रूरु थिया आहिनि पर कराची शहरी इलाइक़ा जेके ॿिनि ज़िलनि सां तालुक रखंदड़ जेके आहे PTI सां जेके उन जा कारकुन उहे घणा निकिता आहिनि, पर जॾहिं मलीर मां जेको आहे सो उहे एतिरी जेको सम्झो सपोर्टर या उनजा कारकुन न निकिता आहिनि, छो त ॿार ही मलीर ज़िलो तमामु एराज़ी सां वॾो ज़िलो आहे, जॾहिं त ॿाराड़ी ते घणो मुश्तमिल आहे। उतां जेको ॿाराड़ी में अक्सर जेको आहे सो उहो पीपल्स पार्टी जा हामी आहिनि, पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं पीपल्स पार्टी सां हुनजो तालुक आहे, छो त तव्हां पाण 2018 में ॾिठो त जेके 5 PS आहे उन्हनि जे उमेदवार जेको 5 ई जेको आहे उहो पीपल्स पार्टी जा जेको कटे आहे, जॾहिं त 2 NA जा आहिनि जंहिंमें आगा रफ़ी अल्लाह ऐं जेको आहे जाम अब्दुल करीम जो कटे आहे। ऐं उन सां गॾु तव्हां ॿुधायो त हींअर जेको आहे मलीर जी जेके मुख़्तलिफ़ जेके पीपल्स पार्टी चाहियल आहे ऐं जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो त DMC मलीर बि जेको आहे पीपल्स पार्टी वटि हुई ऐं ज़िला काउंसिल कराची बि जेको पीपल्स पार्टी वटि हुई। उन लिहाज़ सां हिननि काफ़ी जॻहनि ते इन्हनि जी कमकार बि इलाही सारा कराया, जॾहिं त उहो बि ॻाल्हि आहे त अॼु बि कम जी उते ज़रूरत आहे, छो त ॿाराड़ी तमामु घणी आहे, एराज़ी सां मलीर जेको आहे सो तमामु वॾो आहे। कराची जे तमामु जेके एरियाज़ जेके आहिनि उहे ज़िला आहिनि हिकु तरफ़ ऐं मलीर ज़िलो जेको एराज़ीअ सां तमामु वॾो आहे, तंहिंजे करे कम जी हींअर बि ज़रूरत आहे। पर जीअं त मलीर जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो किलो सॾिबो आहे ऐं हिते जेको आहे चलो सही किलो सॾिबो आहे, 16 तारीख़ ते ख़बर पइजी वेंदी। शबीर तव्हां पंहिंजो आख़िरी नोट ॿुधायो, सुभाणे जो जलसो कुरंगी वारे तक ते छा असरअंदाज़ थी सघे थो? फयाज़ साहब, इन में कोई शक न आहे त इमरान ख़ान हिकु पॉपुलर शख़्सियत ज़रूरु आहे, पर इमरान ख़ान जी पार्टी PTI जी मक़बूलियत में ॾींहों ॾींहुं जेको आहे वाधारे बजाए असांजी नज़र में घटिताई थींदे नज़र अचे पई। कराची में पिण इहा पोज़ीशन असांखे नज़र अचे पई। इमरान ख़ान खे जॾहिं इक़्तिदार खां अलॻि कयो वियो तॾहिं कराची जे शहरनि PTI जे वोटरनि वॾो रद्द-ए-अमल ॾिनो, वॾो हिकिड़ो जलसो ज़रूरु थियो। पर उन खां पोइ असां ॾिठो त हिते जॾहिं बि मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में इमरान ख़ान जा ख़िताब थिया आहिनि त हिते जॾहिं स्क्रीन लॻाए ख़िताब ॿुधण जी कोशिशि कई वई आहे या कारकुननि खे गॾु करण जी कोशिशि कई वई आहे त कारकुननि में उहो जोश वलविलो ऐं कारकुननि जो ओॾो अंग असांखे नज़र न पियो अचे। उनजो हिकिड़ो सबबु बि आहे त माण्हू इहो सुवाल बि ज़हन में माण्हुनि जे में आहे त साढनि 3 सालनि दौरान वज़ीर आज़म हूंदे सभु कुझु हूंदे इमरान ख़ान जी पार्टी कराची लाइ छा कयो। कराची जो सभई जेके सीटूं हुयूं उहे इमरान ख़ान जी झोली में विधी हुयूं, PTI खे ॾियारियूं हुयूं, PTI खे वोट मिलिया या ॾियारिया विया, पर उनजे बदिले में रिटर्न में PTI जी वफ़ाक़ी सरकार कराची खे सवाइ गटर जे ढकणनि ऐं नालियुनि ऐं जेको आहे गली मोहल्लनि जे रोडनि सवाइ कुझु में घटिताई ज़रूरु आहे। 11 अरब डॉलरनि जो 1100 अरब रुपयनि जो पैकेज जो ऐलान थियो हुयो, तव्हांखे यादि आहे छा शबीर? बिल्कुलु 1100 अरब जो हिकिड़ो हुयो ऐं कुझु 100 अरब ॿिया बि हुया। उन्हनि मां टको ख़र्च न थी सघियो आहे, कराची खे कुझु न मिली सघियो आहे। हाणे न रुगो मुखालिफ़ वोटर पर ख़ुदि PTI जो वोटर बि इहो चङी रीति पर शबीर जेको टू बी रियलिस्ट 245 वारा नतीजा जेके आहिनि उन साबित कयो त इहे समूरियूं शिकायतूं पंहिंजी जाइ ते, पर PTI जो वोटर PTI सां इंटेक्ट रहियो। बिल्कुलु इन 245 में जेको कुझु थियो उहो त बिल्कुलु ईअं सम्झो त PTI न रुगो PTI पर जेके इत्तेहादी जमायतूं उन्हनि लाइ बि हिकु छिरकाईंदड़ नतीजो हुयो। पर उन में इहो ज़रूरु हुयो त MQM जेका आहे उन टाइम में हिसियल ऐं विखिरियल हुई। हिन वक़्तु उहा हिकिड़ी ॿी MQM आहे ऐं हिन वक़्तु PTI जी सूरताल बि उहा न आहे। हिकु महीने वॾी महिरबानी तव्हांजी शबीर लाशारी साहब ऐं गुलाम मुर्ज़ा चांडियो साहब, तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयोसीं कराची जे 2 तकनि ते ज़मनी चूंडूं थियूं, 2 तकनि ते 16 तारीख़ ते चूंडूं थियनि पियूं। 2 तकनि ते PTI जो सरबराह PTI चेयरमैन इमरान ख़ान उम्मीदवार आहे, बल्कि मुल्क जे अंदरि जेके 7 क़ौमी असेंबली जा तक आहिनि 7 ते ई उम्मीदवार आहे। हिते जी सूरत हाल कराची जी तव्हांखे अपडेट कईसूं त इन 237 मलीर वारे तक ते अब्दुल हकीम बलोच साहब जेको ज़ाहिर आहे उनजो रिवायती तक आहे, उन सां जो मुक़ाबिलो आहे। अॻे भेरे इहा PTI जेका सीट खटी हुई कुल जेको आहे 1300 वोटनि ते खटी हुई ऐं जॾहिं त
39 वारी जेका सीट आहे कोरंगी वारी, उहा टोटल 700 वोटनि ते PTI खटी हुई। हाणे इहा त हुई 2018 जी अरेंजमेंट। हाणे उहा अरेंजमेंट त ज़ाहिर कोन्हे। इमरान ख़ान साहब पाण रड़ियूं थो करे त न्यूट्रल थी विया आहिनि, न्यूट्रल थी विया आहिनि, न्यूट्रल न थींदा आहिनि, न्यूट्रल न थियणु घुरिजे। उहे सभु रड़ियूं तव्हां ॿुधो था। उन न्यूट्रल जॾहिं न्यूट्रल न हुया तॾहिं ई नतीजा आया हुया त 33,280 वोट PTI खया हुया इन 237 ते। जेका मलीर वारी आहे उते अब्दुल हकीम बलोच साहब 31,907 वोट खया हुया। जॾहिं त उन में PMLN 3 नंबर ते आई हुई, ज़ैन अंसारी साहब 14,000 वोट खया हुया, 14,099 वोट खया हुया। ऐं हाणे जॾहिं इहो सॼो सिलसिलो, उहा पुराणी अरेंजमेंट बि न हूंदी त इमरान ख़ान खे कराची कहिड़ो नतीजो ॾींदी, इहो ख़ुदि सुभाणे जो जलसो बि जेको आहे इमरान ख़ान करे पियो उन ते बि निसार रखे थो। पर ज़ाहिर आहे कराची जे अंदरि जेको नेटवर्क आहे, जीअं मलीर में अब्दुल हकीम बलोच साहब जो आहे या कुरंगी में MKM जो आहे, उहो हिकिड़ो मज़बूत नेटवर्क आहे। जेकॾहिं को अरेंजमेंट न कयो वञे त शायदि इहे नतीजा कुझु बि अची सघनि था। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। सां गॾु रहिजो।